अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जो तव्हां ख़बर ॾियो था त काज़िमत लॻोट लद्दो कलियार जे रहवासी नाले वसायो कलियार मज़हर कलियार काज़िमत प्रेस क्लब पहुची पंहिंजी बिरादरी जे बासर वॾेरे आंजो कलियार सिद्दीक़ कलियार ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त वॾेरो जो ॾाढ ऐं ज़ुल्म त ॾिसो मुनीरा कलियार जंहिं तलाक वरिती दारुल अमान वई उन मुनीरा कलियार वारे मसइले ते काल्ह राति वॾेरो रांझो कलियार ऐं मुनीर कलियार जे मुड़ुसु सिद्दीक़ कलियार हथियारनि जे ज़ोर ते पुरे त अलाए वसायो कलियार जे घर ते हमलो करे ॿारनि बचनि नंढनि वॾनि ऐं औरतुनि खे मारकुट करे अलाए वसायो कलियार जे ॿिनि नौजवान नियाणियुनि खे अगवा करण जी कोशिशि कई, जंहिं ते ॻोठ में दाहूं पइजी वियूं, जंहिं ते ॻोठ वारनि पंहिंजी औरतुनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। जंहिंखां पोइ वॾेरो रांझो कलियार ऐं इलाइक़े जे बासर वॾेरे जे चुर ते सॼी राति घरनि मथां फायरिंग कंदा रहिया ऐं हिन वक़्तु ताईं बि बासर वॾेरे जी चुर ते दौलतपुर पुलिस जा अटाला आसान करे पूरी ॻोठ ते चढ़ाई करे मर्द औरतूं ऐं माल मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ख़ासि करे औरतुनि खे अगवा करण ऐं मर्दनि खे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त दारुल अमान वारी औरत मुनीरा कलियार हाणे ॾियो त खेसि खे क़तलु कयूं न त तव्हां जूं औरतूं ऐं बदिले में खणंदासीं। मुनीरा दारुल अमान मां छॾाए असांखे ॾियो, पोइ पंहिंजूं छोकिरियूं वठी वञो। जॾहिं त अलाए वसायो कलियार जो चवणु आहे त मुंहिंजो न मुनीरा सां को तालुक़ु आहे, न ई मुर्तज़ा कलियार सां। मुर्तज़ा बि 15 सालनि खां सिद्दीक़ कलियार सां गॾु आहे। उन नाज़रीन, ॿिए तरफ़ नौजवान इत्तेहाद फोरम काज़िमत पारां जिसा भॻवान ज़ाकिर सतो ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जे बिला जावाज़ खंभिजण ऐं सिंध हुकूमत पारां अणॼातल मुदे ताईं सिंध अंदरि स्कूल बंदि करण वारे ऐलान ख़िलाफ़ आशिक़ सिंधी, साजन गुंबर, आज़ाद कॉलेज साहिल सिंधी, यासिन जतोई, आज़ाद पीरदादो, नशब बालादी, इम्तियाज़ जतोई, सरवाण जतोई जी अॻवानी में प्रेस क्लब काज़िमत जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जिसा भॻवान ज़ाकिर सतो जे आज़ादी ऐं तालीम बचायो, सिंध बचायो, तालीम खपे, ताला न खपनि, सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकुमरान खां मुतालबो था कयूं त जिसा भॻवान ज़ाकिर सतो समेत समूरी क़ौमी सियासी समाजी कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। सिंध हुकूमत जे तालीम दुश्मन वारे फ़ैसिले जी निंदा करियूं था। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान जी ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद ख़ान जुनो। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़िमत।